हक़ जी जंग जी कामयाबी के साल मुकम्मल थियण ते सिंध समेत सॼे मुल्क में जश्न। कराची में सीवियू ते पीपल्स पार्टी जी जश्न फतेह तकरीब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि जी शिरकत। कोयटा में मार्का हक़ जी कामयाबी जो जश्न। बलोचिस्तान ॾोड़ो वज़ीर सरफराज बुगटी ख़ासि महिमान तौरु शरीक थियो। मलीर ऐं हैदराबाद जेल में कैदियुनि सां गॾु तक़रीबूं। IG जेल ऐं DIG जेल शरीक। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़िद। पाक फ़ौज ऐं शहीदनि खे भरपूर ख़िराज पेश। अॻवाननि जो चवणु आहे त 10 मई 2025 ते असांजी बहादुर फ़ौज मोदी जे ग़ुरूर ऐं राफ़ेल खे ख़ाक में मिलाए छॾियो। हक़ जी जंग जी कामयाबी दुनिया आॾो पाकिस्तानी क़ौम जी जुरत ऐं अज़्म खे वाज़े करे छॾियो आहे। पाकिस्तान मार्का हक़ में दुश्मन के इबरतनाक शिकस्त ॾिनी। बेनज़ीर भुट्टो मुल्क के जदीद मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। सदर ज़रदारी ऐं बेनज़ीर भुट्टो चीन खां मिसाइल टेक्नोलॉजी हासिल कई। भारत के पंहिंजनि जहाज़नि ते गुरूर हो जेको मिट्टी में मिली वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में सीवियू ते जश्न फतेह तकरीब के ख़िताब। चयाईं मार्का हक़ में शानदार कामयाबी के साल मुकम्मल थी वियो आहे। पाकिस्तान भारत जा 8 जहाज़ किराए तबाह कया। भारत बग़ैर सबूत जे पहलगाम वाक़े जो इल्ज़ाम पाकिस्तान ते मड़ियो हो। पाकिस्तान भारतीय एयरबेस तबाह कया त भारत गोॾा खोड़िया। मार्का हक़ में शानदार कामयाबी के साल मुकम्मल थियण ते सुभाणे GHQ में तकरीब मुनक़िद कई वेंदी। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर ख़ासि महिमान तौरु शिरकत कंदो। एयर चीफ मार्शल ऐं हवाई फ़ौज जो सरबराह बि तकरीब में शिरकत कंदा। शहीदनि जी यादगाह ते गुल रखी खेनि सलामी पेश कई वेंदी। तकरीब खे चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर ख़िताब कंदो। सिंध जे वर्क्स एंड सर्विस ऐं जेल खाते वारे वज़ीर अली हसन ज़रदारी पारां पाक फ़ौज के भरपूर भेटा पेश। अली हसन ज़रदारी जो चवणु आहे त 1 साल अॻु पाक फ़ौज भारत के इबरतनाक शिकस्त ॾेई नई तारीख़ रक़म कई। 1 साल अॻु भारत के तारीख़ी शिकस्त ॾेई पाक फ़ौज तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज भारत जी फ़ौज जा ॾंद खटा करे छॾिया। पाक फ़ौज भारत के शिकस्त ॾेई क़ौम जो गाट ऊचो करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पाक फ़ौज जे हक़ में पेना फ्लैग्स लॻराया विया। रोज पेट्रोल बढ़ रहा है। तेल वधायो अथनि इन जो असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं। जेतिरो थी सघे तेल खे घटि कनि। मज़दूर तबको ॾाढो परेशान आहे, असां पाण परेशान। पेट्रोलियम शहर जे अघनि में वाध खे अवाम रद्द करे छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अवाम जो चवणु आहे त गाटे टोड़ महांगाई बावजूदु पेट्रोलियम शहर जे अघनि में वाध करे अवाम खे मुआशी बदहाली जे दुॿनि में धिके पियो वञे। बिना देर वधायल अघ वापसि वठी रिलीफ फराहम कयो वञे। रिथाबंदी ऐं तरक्की वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त अमरीका ईरान जंग में किरदारु अदा करण जो वॾो सबबु हक़ जी जंग में कामयाबी हुई। हाणे तरक्की जी जंग न खटी वई त हक़ जो दिफ़ा बि घणी देर ताईं न करे सघंदासीं। असांखे अवामी मसइला हल करण निहायत संजीदगी सां कमु करणो पवंदो ऐं मुल्की इस्तेहकाम लाइ मज़बूत मईशत जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशियात जी स्मगलिंग ऐं नशे वारनि शयुनि जी रोकथाम में सहकार जा मुआहिदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाउद्दीन अहमद मुआहिदे ते सयूं कयूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी बांग्लादेश जे घरू वज़ीर सलाउद्दीन सां मुलाक़ात दौरान सेक्रेटरी लेवल जॉइंट वर्किंग ग्रुप जोड़ण ते इत्तफ़ाक़। MOU तहत ॿिन्ही मुल्कनि जूं लाॻापियल एजेंसियूं मंशियात जे स्मगलरनि ऐं नेटवर्कनि बाबति वक़्त सिर ॼाण जी ॾे वठि कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर जी बांग्लादेशी हममनसब के सेफ सिटी प्रोजेक्ट में मुकम्मल सहकार जी आछ।
अमेरिका ईरान ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में बहाल थी सघनि थियूं। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मूजिबि अमेरिका ऐं ईरान टियाकड़नि सां गॾु हिकु दस्तावेज़ ते कमु करे रहिया आहिनि। 14 नुक़्तनि ते ॿधल मफ़ाहमती याददाश्त लिखी वेंदी। ॻाल्हियुनि लाइ ज़ाब्ता तय कया वेंदा। ड्राफ्ट में ईरान जे एटमी प्रोग्राम ते ॻाल्हि ॿोल बि शामिल, हॉर्मुज़ में छिकटाण में घटिताई, यूरेनियम जे रिचा खे मोट ॾियण जो तरीक़ो बि शामिल हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त उमीद आहे त ईरान जल्द जंग बंदी तजवीज़ुनि जो जवाब ॾींदो। ईरान जंग बंदी बाबति संदनि तजवीज़ुनि जो जल्द जवाब मिलण जो इम्कान आहे। जेकॾहिं शयूं अॻिते न वधियूं त हू प्रोजेक्ट फ्रीडम ॾांहुं वापसि वञी सघे थो। प्रोजेक्ट फ्रीडम जे मुख़्तसर मुदे जे ऑपरेशन खे ॿीहर शुरू करे सघिजे थो। प्रोजेक्ट फ्रीडम सुठो आहे, पर उन खे करण जा ॿिया तरीक़ा बि आहिनि। अमरीकी सदर पारां रूस ऐं यूक्रेन विच में 3 ॾींहनि जी जंग बंदी जो ऐलान। संदसि चवणु आहे त 9, 10 ऐं 11 मई ते ॿिन्ही मुल्कनि विच में आरज़ी सीज़ फायर लागू रहंदो। पंहिंजो कमु करे रहिया आहियूं, कंहिं बि डेडलाइन ते ध्यानु नथा ॾियूं। ईरानी पढ़ी वज़ारत जे तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे त ईरान अमरीकी तजवीज़ुनि ते गौर करे रहियो आहे ऐं जॾहिं उहे कंहिं आख़िरी नतीजे ते पहुचंदा त उन्हनि जो ऐलान कयो वेंदो। दुश्मन जी ख़मीस राति ऑपरेशन आलमी कानूननि ऐं जंग बंदी जी वाज़े भंग कड़ी हुई। ईरानी फ़ौज पंहिंजे सभिनी सलाहियतुनि सां मुकमल तौर ते तयारु आहे। पंगिड़ियो भरिसां ॻोठ ख़ुदाबख़्श हिज़बानी में क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो लाश रोड ते रखी धरणो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस राति घर ॿाहिरां कुहाड़ियूं हणी क़त्ल थियल नौजवान भुट्टो सोलंकी जो क़त्ल केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे, जॾहिं त मक़तूल जे सौट खे जवाबदार धरणे वारी हंध तां खंबे गुम करे छॾियो आहे। क़त्ल केस दाख़िल करे गुम थियल नौजवान खे बाज़ियाब ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पने आकिल वेझो ॻोठ पोठो मां जोड़ो घरां निकिरी वियो। पलांत में नौजवान जी धुर जूं 4 औरतूं मुबैना तौर अगवा। ज़रियनि मूजिब मुबारकपुर थाणे जी हद मां पढ़ियल औरत खैरा महर नौजवान सिद्दीक महर सां घरां निकिरी वई। औरत जे निकिरी वञण बैदि धुरिन में चिकटाण तेज़। पलांत में ॻोठ थुमी मां नौजवान जी धुर जी 6 औरतुनि खे मुबैना तौर पलांत में अगवा कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ में मौजूद आहियूं, पलांत तौर औरतूं अगवा नाहिनि थियूं, वधीक जांच करियूं पिया। हैदराबाद में 4 ॾींहं अॻु मुड़ुस हथां क़त्ल थियल महानूर मक्सी जे वारसनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज में मक़तूला औरत जी माउ ऐं पीउ समेत ॿिया वारिस मर्द ऐं औरतूं वॾे अंग में शरीक। संदन चवणु आहे त बिलाल शाह महानूर मक्सी खे मथे में गोली हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे।